भलीकार नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल चैनल। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे सॼी सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि सां वेसाघातियूं थियनि थियूं, सहाफ़ियुनि जे मथां कहिड़ा केस बि दाख़िल थियनि था, सहाफ़ियुनि जो क़त्लेआम बि थिए पियो। गुज़िरियल ॾींहुं सिंध जे नौजवान सहाफ़ी, सिंध जो बेबाक सहाफ़ी ऐं इनकर पर्सन इम्तियाज़ मीर खे कराची, सिंध जो राजधानी शहर, उन में गोलियूं हणी कातिलाणो हमिलो कयो वियो ऐं उहो जेको आहे शहीद थी वियो। अञा ताईं उनजा कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। जॾहिं उन ते हमिलो थियो त उनजे मथां जवाबदार जिन हमिलो कयो उनजे मथां केस बि दाख़िल थियो। उन सॼी सूरत हाल ते सिंध जे अंदरि जेके सहाफ़ियुनि जो क़त्लेआम थिए थो, ज़्यादतियूं थियनि थियूं, उन जे हवाले सां असां अॼोको जेको प्रोग्राम असांजो इहो विलाग जेको आहे सीनियर सहाफ़ी लाला रहमान समूह सां गुफ़्तगू कंदा आहियूं। लाला साईं भलीकार चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। लाला साईं, सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि सां वेसाघातियूं, जान मोहम्मद महर जे क़त्ल खां वेंदे नसरुल्ला गॾाणी, कराची सिंध जो राजधानी शहर, टारगेट किलिंग करे इम्तियाज़ मीर ते हमिलो कयो वियो, उहो इस्पताल में पियो, उनखे क़तल कयो वियो। तव्हां यूनियन जा अॻुवान बि, हैदराबाद प्रेस क्लब जा जेके पाण सदर बि रहिया आहियो, सॼी सहाफ़ती सॼियूं जेके नाइंसाफ़ी थियूं आहिनि उन ते तव्हां डिघी जिदोजहद बि कई आहे। ऐं खोड़ सारनि सहाफ़ियुनि जा इहे सुवाल बि हूंदा आहिनि, सहाफ़ती तंज़ीमूं ख़ामोश हूंदियूं आहिनि, पोइ सहाफ़ियुनि जे जीअं क़त्ल थियनि था त शुरूआती जिदोजहद थिए थी, आख़िर ताईं उहे जेके तंज़ीमूं पोइ वरी ख़ामोश थी वञे, खून लुड़ियो था वञनि। तव्हां इम्तियाज़ मीर जे क़त्ल ते छा चवंदा? ॾिसो न, क़त्ल त कंहिंजो बि हिकु इंसानियत जो क़त्ल आहे, पर जॾहिं सहाफ़ी क़त्ल थिए थो त समाज जे बारे में हिकिड़ो आइनू पेश थिए थो त हीउ समाज कहिड़े नोयत जो आहे, या हिते जेका हुकूमत आहे उनजो सिरिश्तो कहिड़ी नोयत जो हले थो। इम्तियाज़ मीर खां अॻु में नसरुल्ला गॾाणी शहीद थियो, उन खां अॻु में शहीद जान मोहम्मद शहीद थियो, एडी शर ख़ैरपुर में सहाफ़ी उहो शहीद थियो। अञा बि पोइ हिते वेंदासीं त शायदि सुमरू आहे, अमीर बख़्श बिरोही आहे, ऐं सुल्तान महमूद चांडियो, इलाही हिकिड़ी लिस्ट आहे सहाफ़ियुनि जी। हीउ जेको क़त्ल थियो आहे इहो बि को ईअं न आहे त कातिलनि जे बारे में का ख़बर न आहे। इम्तियाज़ मीर जीअं ई ज़ख़्मी थियो त उन खां पोइ जेका FIR दाख़िल थी हुई, उन में हयातीअ में ई हुननि पंहिंजा जेके आहिनि जवाबदार नामज़द कया, ऐं 5 ॾींहं हू इस्पताल में ज़िंदगी मौत जी कशमकश में मुब्तला हुयो। पर इन्हनि 5 ॾींहंनि जे दौरान बि पुलिस जेको आहे उहो कख भॼी ॿीणूं कोन कयो त जेके नॉमिनेट थियल गिरफ़्तार आहिनि, जवाबदार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खां पुछा कई वञे ऐं केस जी जांच खे अॻिते वधायो वञे। नतीजो इहो थियो त इम्तियाज़ मीर शहीद थी वियो। ऐं हाणे हुकूमती वज़ीरनि जा ऐं ज़िमेदारनि जा मज़म्मती बयान अचनि था, कातिल गिरफ़्तार कंदासीं, पर अमली तौर ते जेको ॾिसण में आयो आहे उहो इहो आहे त कातिल ॾिठा वेठा हुअण जे बावजूद बि गिरफ़्तार नथा थियनि ऐं इंसाफ़ जे कटेरे में नथा अचनि। उनजो सबबु जेको मुख्य सबबु आहे उहो इहो आहे त इहे जेके बि कातिलनि ॾांहुं पेरा वञनि था उहे बाअसर आहिनि। अक्सरियत उन्हनि मां जेका आहे उहा हुकूमती पार्टी सां गॾु आहे, या उहे पाण हुकूमती पार्टीअ जा अहम ज़िम्मेवार आहिनि, या उन्हनि ज़िम्मेवारनि जा माण्हू आहिनि, ख़ासि माण्हू आहिनि, या वांठा चओ या जीअं बि चओ। त पोइ उन जे लाइ कानून ऐं इंसाफ़ जेको आहे उहो तहरुक नथो वठे। आम माण्हूअ जे लाइ त इंसाफ़ हिकदमि मौजूदु आहे, कानून हिकदमि मौजूदु आहे, पर जेको इन क़िस्म जो बाअसर माण्हू आहे त उन्हनि जे लाइ का बि उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नथी कई वञे। नतीजे तौर ते तासुर इहो थो वञे त सॼो मुआशिरो हिकिड़े गैर यकीनी ऐं हिकिड़े ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ वारी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। यकीनन जेकॾहिं सहाफ़ी जेको समाज जो हिकिड़ो अहम पेशो सम्झियो वञे थो, ऐं उन जे लाइ समाज में हिकिड़ी रिस्पेक्ट बि आहे ऐं सहाफ़ीअ जी हिकिड़ी ज़िमेदारी बि आहे, त जेकॾहिं सहाफ़ी खे इन तरह खुलेआम रस्ते ते ॾींहं ॾिठे जो क़त्ल कयो वञे ऐं कातिल बि ॾिठल वाइठल हुजनि, धणी उन्हनि जी निशानदी करे विया हुजनि, त ईअं नसरुल्ला गॾाणी सां जे केस सां बि ईअं थियो, जान मोहम्मद महर जे केस सां बि ईअं थियो, ऐं इम्तियाज़ मीर जो क़त्ल न सिर्फ़ु सहाफ़ती बिरादरी जे लाइ अफ़सोस ऐं ॾुख जी घड़ी आहे ऐं नुक़सानु आहे,
पर इहो ख़ुदि हिन रियासत ऐं उनजे सिरिश्ते ते हिकिड़ी चमाट बि आहे। लाला साईं, तव्हां जेकी ॻाल्हि कई त जेके कातिल आहिनि उहे जेके सरकारी दौर सां लाॻापियल बि हूंदा आहिनि, कई कातिल जेके आहिनि साफ़ ई जानमान नहर खां वेंदे एडी शहर ऐं नस्ला गॾाणी ताईं बि आहिनि, त पोइ छा उन्हनि सां गॾु हूंदा, उनजा बेनिफिशरीज़ हूंदा, उनजा माना फ़ाइदो वठंदड़ हूंदा, पोइ इहो कानून छा हरकत में न अचे, कंहिंखे सर्टिफिकेट मिलियल हुजे भले साफ़ इहे क़तल करे छॾियो, पोइ सरकारियूं छा पियूं कनि? सही ॾिसो न, हाणे हिननि त समाज अहिड़ो ठाहे छॾियो आहे जो माण्हू रोडनि ते अंबोह जी सूरत में पाण अदालतूं लॻाए फ़ैसिला कनि था। हा बिल्कुलु। ऐं जंहिं मुल्क में इंसाफ़ न हूंदो, कानून जी अमलदारी न हूंदी, उन में ईअं ई थींदो त माण्हुनि खे क़तल कयो वेंदो। पर छाकाणि त पीपुल्स पार्टी सिंध जी अवामी जमायत आहे, वोट वठी अचे थी, इक़्तिदार में आहे, त असीं सम्झूं था त उहा वधीक जवाबदेह आहे समाज जे आॾो। त उन जे अंदरि जेके इन क़िस्म जा वॾेरा आहिनि, भोतार आहिनि, या उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, या हुननि जा ख़ासि मंज़ूर नज़र आहिनि, अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे उहो आउं सम्झां थो त रसो विझणु घुरिजे पीपुल्स पार्टी खे। मोहतरमा जे दौर में तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं हिंदू नियाणियुनि जूं जेके मज़हब तब्दील करण वारियूं जेके बि कोशिशूं हुयूं या कार्रवायूं हुयूं, त मोहतरमा मियां मिठे खे पंहिंजी पार्टी मां निकाली ॾेई छॾी हुई। त उहो हिकिड़ो मिसाल थियो हुयो त भई पार्टी जे अंदरि बि हिकिड़ी जेका आहे पंहिंजी डिसिप्लिन जी कार्रवाई थिए थी। उन जो हींअर फुक़दान नज़र अचे थो, छाकाणि त तव्हां ॾिसो न, शहीद जान मोहम्मद महर जो जॾहिं केस थियो त कातिल साम्हूं वेठा हुया, ॾिठा वठियल हुया, पर आख़िर अहिड़ो कहिड़ो सबबु थियो जो पहिरीं त हलो ठीकु आहे, पाणी आहे कचे में, पाणी साल जा 12 महीना त कोन्हे, केस खे 2 साल थी विया हलिया, ऐं जवाबदार पुलिस जो क्लेम आहे त असां मुक़ाबले में मारियो आहे, पर जेके उते जा लोकल माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त बीमारी वॻे को दरबदरी वारी ज़िंदगी हुनखे मिली, ऐं लिकंदो रहियो, ऐं ज़ाहिर कचे जी ज़िंदगी हिकिड़ी ॾुखी ज़िंदगी थिए थी, त उन में उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ी वियो, ऐं पोइ पंहिंजी बीमारी जे करे फोत थियो। इहो हुते जेके आम माण्हू उनजो इहो चवणु आहे। बिल्कुलु लाला साईं, तव्हां जान मोहम्मद महर खां वेंदे शहीद नसरुल्लाह गॾाणीअ जी हिकिड़ी डिघी जदोजहद कई सॼी सिंध जे अंदरि, पोइ आख़िर ताईं उहा जदोजहद हिकिड़े माण्हू जो ख़्यालु आहे, साफ़ जा सवाल बि घणा अथनि था, सहाफ़ती तंज़ीम जा अॻुवान पोइ अची वेंदा आहिनि, भला को उन में का रुकावट हूंदी आहे या थकी पवंदा आहियो, या इन्हनि जे चवनि था त सरकार सहाफ़ती तंज़ीमुनि खे किरोड़ पंहिंजा फंड ॾिए थी, पोइ आशीर्वाद पोइ उहो पाण ई उन्हनि जे चवण ते पोइ हिते अची वञनि था, नतीजे में सहाफ़ियुनि जा खून लुड़ी वञनि था। ॾिसो, हिन में कुझु सवाल त अहमियत रखनि था, कुझु ॻाल्हियूं घर वेठे जा हवाल आहिनि। सभिनी खां पहिरीं इहो सम्झणु घुरिजे त सियासी जमायत में ऐं सहाफ़ती जमायत में फ़र्क़ु आहे। सियासी जमायत जो छाकाणि त जेको मक़सदु आहे उहो समाज खे तब्दील करणु आहे, उनजो हिकिड़ो मैनिफेस्टो आहे, ऐं उनजा हज़ारे घटि में घटि बि कारकुन थियनि था पूरे मुल्क में। न त जेकर सिंध जी जमायत आहे त सिंध जे हर ॻोठ वाण बस्तीअ में उन्हनि जा यूनिट आहिनि, उन्हनि जा कारकुन आहिनि, उन्हनि जा उहिदेदार आहिनि, हिकिड़ो तंज़ीमी नेटवर्क आहे पूरो सियासी जीअं थींदो आहे। उहे बि बाज़ औक़ात जदोजहद हलाए थकिजी पवंदियूं आहिनि, या उन्हनि जी जदोजहद बेनतीजा रहंदी आहे। साफ़ हिकिड़ी मख़सूस कम्यूनिटी आहे, ऐं उहा मख़सूस कम्यूनिटी जी बदनसीबी इहा आहे त उहा मुख़्तलिफ़ गिरोही मफ़ादनि जे करे विरहायल आहे। ऐं जेकॾहिं इहो इल्ज़ाम हणिजे त भई सहाफ़ती तंज़ीमूं पैसा थियूं वठनि ऐं उन जे करे जदोजहद सबोताज़ थियूं थिए या जदोजहद में दिलचस्पी नथियूं वठनि, आउं सम्झां थो इहा नाजाइज़ ई आहे, नामुनासिब ॻाल्हि आहे। सहाफ़ियुनि जॾहिं शहीद जान मोहम्मद महर शहीद थियो तॾहिं बि उन्हनि जदोजहद हलाई त पीपुल्स पार्टी गवर्नमेंट हुई। कुझु ई ॾींहंनि में वरी निगरान सेटअप अची वियो। निगरान सेटअप जो त जॾहिं असांजी निगरान वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी कराची में। लाला साईं ॻाल्हि कटियां, जान मोहम्मद महर जॾहिं शहीद थियो उहा उन दौरान निगरान हुकूमत हुई? न, निगरान हुकूमत शहीद जान मोहम्मद महर जे शहीद थियण जे 3 ॾींहंनि खां पोइ आई। उन्हनि इहो सॼो टाइम हनीमून पीरियड पे सम्झो, ऐं ठला आसरा हुया। असां धरणो बि हुयो कराची में, सॼी सिंध जा सहाफ़ी गॾु थिया हुया, तव्हां पाण बि हुयो, ऐं CM हाउस ॾे धरणो हुयो। पोइ उन्हनि टाइम घुरियो, कराची जा जेके असांजा सीनियर सहाफ़ी आहिनि, मज़हर अब्बास जहिड़ा या ॿिया जेके बि, उन्हनि खे बि उन्हनि चयो महिरबानी कयो टाइम ॾियो असांखे, ऐं असां बि ज़मीनी हालतुनि खे उन टाइम ते ॾिठो पिए त वाक़ई बि कचे में सूरत हाल अहिड़ी न हुई जो ऑपरेशन थी सघे। पोइ उहा हुकूमत हली वई, उन खां पोइ पीपुल्स पार्टी जी हुकूमत अची वई, वरी
साॻिया धरना लॻा, साॻिया जलसा जुलूस थींदा रहिया। पर असां इहो सम्झो त गवर्नमेंट जी इहा प्रायोरिटी न आहे त कातिल गिरफ़्तार थियनि। उहा हुननि जी कहिड़ी मसलत हुई, कहिड़ी मजबूरी हुई, उहा उन्हनि खे ख़बर हूंदी। पर इन दौरान जेके बि 6-7 एसपीस तब्दील थिया सखर जा, उन में जेकॾहिं असां का सीरियस कार्रवाई ॾिठी त उहा एसएसपी इरफान समे जी हुई। अच्छा, इरफान समे जी। हा, उहो हिननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सोढ़ो कंदो आयो, ऑपरेशन कंदो आयो। जॾहिं वेझो पहुचण जे हद ताईं हू रसियो वञी हुन ते प्रेशर ॾेई त इरफान जी बदिली थी वई हली। उन खां पोइ जेके बि आया उहे सिर्फ़ु उहो आसरा ॾींदा आया। तव्हां छा था सम्झो, तव्हां जदोजहद कई इरफान समे जी, तव्हां ॿुधायो पिया त कातिलनि जे तमामु वेझो पहुची चुको ऐं हुनखे हिकदमि हटाए छॾियूं, का उतां जी मक़ामी क़यादत पीपल्स पार्टी का सलाह ॾियल हुई या उन्हनि चाहियो पिए त इहो जान मोहम्मद महर हटी वञे, कातिलनि जा जेके सहूलियतकार पीपल्स हुआ? पार्टी सखर जो मूंखे हिन में रोल नथो लॻे, पर इन में पीपल्स पार्टी शिकारपुर थी सघे थी। अच्छा, मक़ामी अॻवान जेके शिकारपुर जा मक़ामी ॾिसो न, ज़िले जा जेके बि अॻवान ज़िले में त MNA बि हुजनि था, MP बि हुजनि था ऐं सरदार बि हुजनि था, पर हिकिड़ो आम माण्हू आहे न, शेरू महर को न त को एॾो वॾो को प्रोफाइल वारो माण्हू कोन हुयो, को एॾो वॾो को क्रिमिनल कोन हुयो, को एॾो वॾो नाले वारो धाड़ेल कोन हुयो, को अॻे कचे में कोन रहंदो हुयो, पके में रहंदो हुयो, घर घाट हुयुसि, दुकान कारोबार वग़ैरह सभु कंदो हुयो, आम माण्हू हुयो, तव्हां ऐं असां वांगुरु। बिल्कुलु उन जी गिरफ़्तारी न थी सघे त इहो सवाल आहे न, ताक़त आहे त यकीनन पोयां का न का अहिड़ी कुवत हुई जेका चाहे पई त जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार न थियनि। इम्तियाज़ मीर जे हिन क़त्ल ते तव्हांजी कराचीअ जे यूनियन जे अॻवाननि सां का गुफ़्तगू थी आहे, छा लाइ अमल ठाहियो अथव? ॾिसो, FIR त पहिरीं थी चुकी, जॾहिं हुन ते हमिलो थियो FIR थी वई ऐं हू अस्पताल में इलाज हेठि हो ऐं उन ते बि पाण अचूं था, गुफ़्तगू करियूं था, हुनजे भाउ सां बि मुंहिंजी गुफ़्तगू थी आहे त FIR बि दाख़िल थी वई, कातिल बि गिरफ़्तार न आहिनि थिया, पोइ शहीद थियो थो वञे। तव्हांजी का अॻवाननि सां ॻाल्हि थी आहे, सिंध सरकार सां का ॻाल्हि थी आहे? गवर्नमेंट सां मुंहिंजी त ॻाल्हि ॿोल कान थी आहे, न असांजी यूनियन जी ॻाल्हि ॿोल थी आहे। कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे कंहिं दोस्त जी ॻाल्हि थी हुजे त मूंखे हिन बारे में अञा ख़बर न आहे। ऐं छाकाणि त जेके उते कराची जा दोस्त आहिनि उहे उन्हनि जी फैमिली सां, उन्हनि जे ॿारनि सां राब्ते में। यूनियन ऑफ जर्नलिस्ट बि अल्टीमेटम ॾिनो आहे त जेकर कातिल गिरफ़्तार न थिया त असीं जदोजहद कंदासीं। असांजी मीटिंग रखियल आहे, 2 ॾींहंनि में मीटिंग थींदी, उन में इन बाबति को लाइ अमल ठाहियो वेंदो। उनजे पहिरीं उन्हनि जे वारसनि सां गुफ़्तगू थींदी, उहे मीटिंग में ईंदा, उहे छा था करणु चाहिनि ऐं कहिड़े रुख सां ॾिसनि था इनखे, उन्हनि जी नज़र में छा थियणु घुरिजे, त उहो मुशावरत कंदासीं त पोइ वरी। अच्छा, इम्तियाज़ मीर जे मुंहिंजे भाउ सां गुफ़्तगू थी मुंहिंजी, उन हिकिड़ो ख़दशो ॾेखारियो त असांखे सिक्योरिटी थ्रेड आहे, असां सिंध सरकार ऐं पुलिस ऑफिसरनि खे चयो त अस्पताल में हू गैर सिक्योर आहे, माना हुनजी सिक्योरिटी वधायो। हुन इहो इंकिशाफ़ कयो त जॾहिं डॉक्टरनि ॿुधायो त भाउ खे 2 गोलियूं लॻल आहिनि, असां उन में का बि अहिड़ी कंडीशन कोन थींदी जेका ॻणती जोगी थी वञे, ओचितो ई हुनजी ऑपरेशन कयूं ऐं वेंटिलेटर ते हलियो, उहो ॿुधाए पियो त सिक्योरिटी थ्रेड आहे, इंकिशाफ़ करे थो त मे बी किथे मुंहिंजे भाउ खे माना उते अस्पताल जे अंदरि का अहिड़ी ॾेई क़तलु कयो वियो हुजे जवाबदारनि जे तरफ़ां। ॾिसो, आउं उन क़िस्म जी इन बारे में आउं का राय नथो ॾेई सघां। इहो इम्कान बाज़ौकात हूंदो बि आहे, बाज़ौकात इम्कान न बि हूंदो आहे, छाकाणि त हिकिड़ी पूरी अस्पताल आहे, हिकिड़ो डॉक्टर आहिनि, पैरामेडिक्स आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी रेपुटेशन बि थिए थी, मसीहाई हिकिड़ो पेशो आहे, हिकदमि इल्ज़ाम न डॉक्टरनि जे मथां न ॾिसो, कातिल जिन हमलो कयो, मे बी उन्हनि चयो त बाबा हीउ सुभाणे ठीकु थी वेंदो, हीअ इलाज में ऑपरेशन थी वञे थो, बची वञे थो, असांजे लाइ ॾुखियाई। उन्हनि बि अस्पताल जे अमले खे इस्तेमालु कयो हूंदो न, डॉक्टरनि खे चयो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का सुई लॻी आहे या का कंहिं क़िस्म जो जेको सम्झो त मर्डर थियो न, इहो वरी हिकिड़ो इहो मर्डर थियो डॉक्टरनि जे हथां, इहो हिकिड़ो चवण जो मक़सदु इन ॻाल्हि जो इहो आहे त डॉक्टरनि हुनखे क़तलु कयो आहे या पैरामेडिक्स अमले क़तलु कयो आहे, त इहो हिकिड़ो वॾो इल्ज़ाम आहे। ऐं उनजे लाइ त जेकॾहिं वारस हाई कोर्ट में जेकॾहिं पिटीशन दाख़िल कनि ऐं उनजी जांच जे लाइ हिकिड़ी कमीशन ठाराइनि ऐं पोस्टमार्टम मूंखे ख़बर न आहे त उन्हनि इजाज़त ॾिनी आहे करण जी या न ॾिनी आहे, मूंखे ख़बर न आहे, पर उनजे लाइ पोस्टमार्टम बि तमामु ज़रूरी आहे, त पोइ शयूं लिकी कोन थियूं सघनि, साम्हूं अची वेंदियूं वरी। लाला साईं, पाकिस्तान जे अंदरि सभ खां वधीक सिंध जो सहाफ़ी क़तलु थिए थो, हालांकि हींअर दौरु बदिलिजी वियो आहे, हींअर उहो दौरु न आहे जेको शुरू में सहाफ़ियुनि खे अगवा करे वञनि, वॾेरा क़तलु कराए छॾीनि चूंडियल नुमाइंदा। हींअर कराची जहिड़े शहर में सखर में जान मोहम्मद महर 14 अगस्त जी राति में क़तलु थी वञे, त आख़िर इन जे पोयां कारण असुल कहिड़ा आहिनि? रिपोर्टिंग जा कारण आहिनि या उहो सहाफ़ी हिकिड़ो सफ़र करे
पंहिंजो नालो इज़त कमाए थो त उहा जेको आहे हिकिड़ी हूंदी आहे प्रोफेशनल जेलसी बि हूंदी आहे, बिरादरी में बि हूंदी आहे त बाबा हीउ छो वधी वियो, ऐं इलाइक़े जा हद जा चूंडियल नुमाइंदा बि हूंदा आहिनि। सबबु कहिड़ो आहे जो साफ़ जो ईअं ई ॿेरा माण्हू क़तल थी वञे? ॾिसो, जेको सहाफ़त जो बुनियादी नुक़्तो आहे त रियासत जी ग़लतियुनि जी निशानदेही करे हुकुमरान जमात जी ग़लति पॉलिसियुनि जी निशानदेही करे ग़रीब माण्हुनि जे हक़नि जे फबजण जे ख़िलाफ़ु लिखे। त हिन वक़्तु आउं सम्झां थो त पाकिस्तान में जेकॾहिं सहाफ़त जो जेकॾहिं को मोर्चो आहे जेको रियासत खे या हुकूमत खे ॾुखियो लॻे थो त उहो पूरे पाकिस्तान में इस्लामाबाद आहे। ऐं उते सहाफ़ियुनि जा क़तल बि थिया आहिनि, अगवा बि थिया आहिनि, मिसिंग बि थिया आहिनि, वरी मोटी बि ईंदा आहिनि, पर जहिड़ो उते थो हले। सिंध में बेसिकली जेको वॾेरो आहे उहो कंहिं बि सूरत में इहो नथो चाहे त मुंहिंजनि नाजाइज़नि जी, कब्ज़ागिरियुनि जी, ज़मीनुनि ते मिल्कियतुनि ते फॿाइण ते, ठेकनि में करप्शन ते केरु वेही लिखे, केरु वेही ॻाल्हाए। त इहो आउं सम्झां थो जेको सिंध में सहाफ़ियुनि जो क़तल आहे इन में रियासत मुलविस नाहे, इन में हुकूमत जा माण्हू, हुकूमत जी आशीर्वाद शामिलु थी सघे थी। पर जेके माण्हू जेके साम्हूं अचनि था क़ातिल जे तौर ते, उहे लोकल वॾेरा आहिनि, भोतार आहिनि, सरदार आहिनि, जागीरदार आहिनि। ऐं भोतार ऐं सरदार जेको बि आहे उहो कॾहिं बि न चाहींदो त मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे ख़िलाफ़ु केरु लिखे। ग़रीब ॿार आहे, साफ़ ई थी वियो आहे, लिखे पियो, हुनजो पीउ मुंहिंजे साम्हूं पट ते वेहंदो हुयो, हाणे हे पाण खे मोतबर थो सम्झे। त पोइ इहे जेके आहिनि उहे हुनखे इन ॻाल्हि ते सहाफ़ीअ खे जेको आहे उहो इन हद ताईं हू वञनि था त उन आवाज़ खे दॿाइण जे लाइ उनजी पंहिंजो दबदबो बरक़रार। कानून उन्हनि खे ख़ौफ़ न आहे, क़तल करे छॾींदा। कानून त ॾिसो हुननि जे प्रोटोकॉल में आहे न। कानून जेकॾहिं एसपी पीपल्स पार्टी हाणे छा कयो आहे जो हर ज़िलो कंहिं न कंहिं वॾेरे खे जे गोॾे में ॿधी छॾियो आहे न। त हाणे उहो उन ज़िले में DC उन हाउस इजाज़ खां सवाइ नथो लॻी सघे। उन ज़िले में SSP उन वॾेरे या उन हाउस जेके हाउस अॼुकल्ह सॾजनि था त उन या बंगलो सॾिजे थो त उन जी मर्ज़ीअ खां सवाइ त उहो DC बि नथो लॻे, SP बि नथो लॻे। हाणे जॾहिं पोस्टिंग ई उन्हनि खे उहो वॾेरो करे थो ॾिए, वेठा बि सॼो ॾींहुं उन्हनि जे बंगलनि ते आहिनि। त नंढा जेके मसइला आहिनि, दरख़्वास्तूं आम माण्हुनि जी, उहे शिकायतूं उहे ॿधनि था, उहे हल बि कनि था। पर जेके बुनियादी नोयत जा क्राइम आहिनि या जेके बुनियादी नोयत जा माण्हुनि जा इशूज़ आहिनि, नाजाइज़ थियूं आहिनि, उन्हनि जा हक़ तलफ़ी थी आहे, उन ते का दाद रसी नथी थिए। दादा हिकिड़ी ॻाल्हि जेकी पंहिंजी त मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त सहाफ़ती तंज़ीमियूं, जीअं तव्हां त कंहिं चैनल सां न आहियो, कंहिं अख़बार सां न आहियो, पर यूनियन जा अॻुवान आहियो न, पंहिंजी प्रिंट मीडिया आहे तव्हांजी। हिकिड़ा सहाफ़ी दोस्त जीअं इम्तियाज़ मीर आवाज़ TV ऐं मेट्रो TV ते हो, जान मोहम्मद महर बि पंहिंजे चैनल ते हो, ऐं नसला गॾाणी अवामी आवाज़ अख़बार में हो। इहे जेके सहाफ़ी क़तल थी वञनि था, पोइ हीअ जेके जिदोजहद लुड़ी वञनि थियूं या कंहिं प्रॉपर चैनल जी मालिकी न करण सां या इदारनि जी मालिकी न करण सां, या वरी तंज़ीमियूं सहाफ़ती तंज़ीमियूं सम्झनि थियूं त बाबा हिननि मालिकी करे छॾी आहे, हाणे असां पोइ ते थियूं। किथे ईअं त न आहे जो हीउ टकराव पंहिंजो पाण में सहाफ़ियुनि जो हुजे, नतीजे में खून लुड़ियो था वञनि, जिदोजहद अटियो थिए? इन में 2-4 शयूं आहिनि, का हिकिड़ी शइ हतमी न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त जेका सहाफ़ती तंज़ीमूं जेका जदोजहद कनि थियूं, उन्हनि जी जदोजहद जी हिकिड़ी लिमिट मुक़ररु आहे। न त इहे हथियारबंद आहिनि, हिननि जो हथियार इहो कलम आहे, कलम ऐं कैमरा आहे, त इन जे ज़रिए कनि थियूं। ॿियो मुज़ाहिरा कनि था। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं शहीद जान मोहम्मद महर शहीद थियो त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं कराची सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पूरी सिंध में हर ज़िले हेडक्वार्टर में सियासी जमायतुनि जी मदद सां, सिविल सोसाइटी जी मदद सां तमामु वॾियूं रैलियूं कढियूं, बुख हड़तालूं कयूं, धरना हया थिया। सहाफ़ती तंज़ीमुनि जी जेका पाण में हिकिड़ी पाण में न ठहण ऐं यानी जीअं रीस कबी आहे त भई हाणे मतां ही केक फलाणो न खाई वञे या ही क्रेडिट फलाणो न खणी वञे। आउं त इहो सम्झां थो त जेकॾहिं का अहिड़ी का तंज़ीम जेका मिसाल आउं उनखे सम्झां थो त भई हीअ तंज़ीम न हुजणु घुरिजे सहाफ़ियुनि जी, पर जेकॾहिं उहा आहे त इहा हक़ीक़त आहे। पोइ उहा जेकॾहिं तंज़ीम को हलाए थी जदोजहद, त उन ते मूंखे एतिराज़ु न हुजणु घुरिजे, छाकाणि त उहो शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो थी करे न। उहो ई मुतालबो असांजो बि आहे। जेकॾहिं उहा हलाए थी तहरीक त असां त उनखे सपोर्ट कयूं था मोरली बि। पर जेकॾहिं ईअं थिए त भई हाणे हैदराबाद या
पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट को धरणो थी हणे त असां बि कंपटीशन में ॿिए ॾींहुं ऐलान करे छॾींदो आहे असीं बि धरणो हणूं था। वरी जे मिलनि CM सां या कंहिं गवर्नमेंट सां त उनखे चवनि त साईं फलाणा त 2 नंबरी आहिनि, इहा त तनज़ीम बेकार आहे, 2 नंबरी आहिनि, फलाणा अहिड़ा आहिनि। उन सां छा थो थिए त जेको हिकु त सहाफ़ियुनि जी ॿधी मुतासिर थिए थी, ॿियो इहो थिए थो त सहाफ़ियुनि जो जेको प्रेशर हुजे थो गवर्नमेंट ते उहो घटिजी थो वञे। ऐं पोइ जेके हुकूमत जा ज़िमेदार आहिनि उहे सम्झंदा त भई हाणे हीअ पाण में विड़िया पिया आहिनि त उन्हनि वटि बि इज़त घटि थिए थी, भई हाणे हीअ पाण में विड़िया पिया आहिनि छा कंदा असांखे, त पोइ उहे एतिरो सीरियस नोटिस नथा वठनि। इहो यकीन आहे न, इहो पंहिंजो जान मोहम्मद वैर वारे ऐं नसला गराणी वारे इशू ते ईअं थियो। IG सां मुलाक़ातूं करे आया, तव्हां जॾहिं यूनियन ऑफ जर्नलिस्ट सखर हैदराबाद जदोजहद कई त दोस्तनि इल्ज़ाम हया त लाला रहमान, लाला असद पठान जेको आहे इहे इंसाफ़ ॾियणु नथा चाहिनि, माना इहो पंहिंजी वटि सठि लॻी पई आहे न। लालो असद माण्हुनि सां तव्हांजा ज़ाती इख़्तिलाफ़ थी सघनि था, बिल्कुलु ठीकु आहे न। को बि माण्हू आब ज़मज़म मां धोतल कोन्हे, इंसान आहे, उन में ख़राबियूं बि लाला असद तमामु वॾी जिदोजहद कई ॿिन्ही मामलनि ते, जान माण्हुनि ते। त उन हिसाब सां त तव्हांजा जीअं सियासी जमायतुनि जा पाण में इख़्तिलाफ़ न आहिनि बिल्कुलु, पर कंहिं न कंहिं हिकु नुक़्ते ते, 2 नुक़्तनि ते, 3 नुक़्तनि ते वेहनि था न पाण में। त जॾहिं सियासी तंज़ीमूं वेही सघनि थियूं त सहाफ़ियुनि खे छो न वेहणु घुरिजे, नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि इहा, सहाफ़ियुनि जा क़ातिल गिरफ़्तार इन करे नथा थियनि त छाकाणि त हाणे अख़बारी इदारनि जी जेका पॉलिसी आहे उहा तब्दील थी आहे घणे भाङे। मिसाल अवामी आवाज़ बीहे थी 5 माण्हुनि सां गॾु। हिन दफ़े बि हिकिड़ो मौक़ो इहो हुयो शुरू में जॾहिं जान मोहम्मद शहीद थियो त काविश अख़बार ऐं KTN मां दोस्त वहीद राजपर वारा ऐं ॿिया दोस्त सखर आया हुआसीं, ॿुधो हुआसीं त हिकिड़ी गॾियल लाइ अमल ठहियो पिए। ऐं उन में इहो न हुयो त असां पिया चऊं त भई रुॻो असीं हुजूं, PFU हुजे, पर मिसाल ॿियूं जेकॾहिं सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि त उन्हनि खे बि स्पेस हुयो त भई प्लेटफॉर्म काविश ऐं KTN जो आहे, स्टेज उन्हनि जी आहे, उन ते सभु तंज़ीमूं अची विया आहिनि। उन में हिकिड़ो ज़ाब्ता इख़्लाक़ जुड़णु घुरिजे त केर बि कंहिंजे ख़िलाफ़ु घटि वधि न ॻाल्हाए, केर बि कंहिं ते ज़ाती हमिलो न करे। मुतालबो हिकिड़ो ई आहे असांजो, जदोजहद असांजी उन ई मुतालबे जे लाइ त भई शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदा वञनि। पोइ उन्हनि जे प्लेटफॉर्म तां कुझु एहतिजाज बि थिया, काविश ऐं KTN जे प्लेटफॉर्म तां। हाणे छा कंदा इम्तियाज़ मीर जे क़त्ल खां पोइ? ठीकु आहे, मादी में जेके इख़्तिलाफ़ थिया, यूनियनूं गॾु न बि थियूं, तव्हां ई चयो त पाण सभु गॾु थी सघूं था, हिन मामले ते लाइ अमल छा हूंदो? जेकर केरु कावड़ियल आहे त उनखे परचाईंदा आहियो, जदोजहद शुरू थींदी, जदोजहद खां सवाइ क़ातिल गिरफ़्तार न थींदा? बिल्कुलु सही था चओ, पर हाणे उन में इहो आहे न त जेकॾहिं इदारो मालिकी कंदा हुया, प्लेटफॉर्म ठाहींदा हुया, उन में समूरनि माण्हुनि खे विहारींदा हुया। हाणे इदारनि जी पॉलिसी जेका आहे उहा नरम पॉलिसी, नरम इहा थी आहे त मतिलबु जहिड़ो न कजे न गवर्नमेंट सां। हाणे जेकॾहिं को चवे थो त मिसाल भई सहाफ़ती तंज़ीमुनि जा अॻुवान करोड़ रुपया वठी ऐं अरबपति थी विया आहिनि, खरबपति थी विया आहिनि, त इहो हिकिड़ो हवालु आहे। मतिलबु इन जेको साबिती हुजे त पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आई आहे, जंहिं अची पैसा ॾिना, हिन खां अॻु त कहिड़ी पैसा कोन ॾींदो हुयो, जेके बि गवर्नमेंटूं आयूं पैसा कोन ॾींदो। हाणे जेके पैसा अचनि था त उन्हनि पैसनि जो हिकिड़ो पूरी गवर्नमेंट ऑडिट वठे थी, हिसाब वठे थी। ऐं इलाही सारा अहिड़ा सहाफ़ी आहिनि, असां त नाला न ॾींदा आहियूं ऐं सोशल मीडिया ते बि न रखंदा आहियूं, छाकाणि त असां पंहिंजनि उन्हनि बीमार सहाफ़ियुनि जी या जेके ज़रूरतमंद सहाफ़ियुनि आहिनि उन्हनि जी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखंदा आहियूं। त असीं चेक ॾींदे फ़ोटू कढाए वरी सोशल मीडिया ते रखूं, या कंहिंजी बीमारी जेका आहे असां उहो उनखे दवाऊं वठी ॾियूं था त उन जो को सोशल मीडिया ते रखूं, त असां हिनखे ख़राबु सम्झूं था, ॿिए जी इज़त नफ़्स खे मजरूह कयूं था। पर इन्हनि पैसनि मां असां वटि पूरी लिस्ट पई आहे त केतिरनि नियाणियुनि जी शादियूं थियूं आहिनि, जेके सहाफ़ियुनि जी नियाणियुनि जी शादियूं थियूं आहिनि, उन्हनि जी मदद कई आहे। सहाफ़ी जेके बीमार थिया आहिनि उन्हनि जी मदद कई आहे। सहाफ़ी जेके HU जे प्लेटफॉर्म, जी हा, HU जे प्लेटफॉर्म तां, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्लेटफॉर्म तां, त असां वटि लिस्टूं पयूं आहिनि, ऑडिट थींदी आहे ऐं पैसा गवर्नमेंट ॾिए थी। त इन जे लाइ त इलाही कम ॿिया बि थी सघंदा आहिनि, मिसाल रिसर्च वर्क थी सघे थो सहाफ़ियुनि ते। जेकॾहिं लाले पैसा खाधा आहिनि त तव्हां लाले ते साबित कयो, लाले रहमान खाधा आहिनि त उन ते साबित थियनि, उहा आया घर मटाए वियो आहे, आया गाॾी मटाए वियो आहे, या उथण वेहण में फ़र्क़ु अची वियो अथसि, या कपिड़ा अॻे अहिड़ा पाईंदो हाणे अहिड़ा थो पाए, त उहो साबिती हुजणु घुरिजे माण्हू जी।
बाक़ी ईअं इल्ज़ाम तराशी त असां वटि सियासत जो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे त इल्ज़ाम तराशी करणी आहे। हिन ते बि जदोजहद थींदी जान मोहम्मद महर ऐं नसरुल्ला गॾाणी वांगुरु, या त तव्हां इन जो बि इंतज़ारु करियो पिया त संदसि जेके इदारा आहिनि उहे शुरूआति हाणे ॾिसो अञा ताज़ो वाक़ियो थियो आहे, कल्ह अॼु तदफ़ीनी अॼु थी आहे, अॼु तदफ़ीन थी। ऐं ज़ाहिर आहे त जेके हुनजा वारिस आहिनि उहे बि तमामु शदीद तकलीफ़ में मुब्तला आहिनि। ऐं हींअर त इहो ई हूंदो त भई तदफ़ीन थी आहे, दुआऊं कजनि। ऐं आउं सम्झां थो 2-3 ॾींहंनि में मीटिंग थियणु घुरिजे ऐं को न को लाहे अमल त ज़रूरु ठाहिणु घुरिजे न। अफ़ज़ल भट्ट त मज़म्मत बि कई आहे, सभिनी कई आहे त जदोजहद कंदासीं, क़ातिल गिरफ़्तार न थिया। तव्हां सम्झो पिया त माना सिंध जा यूनियन जेकी बि तव्हां हुनजा अॻुवाण बि त तव्हां बि जल्दी लाइ अमल ठाहींदव इंशाअल्लाह। खून त न लड़णो घुरिजे, कंहिं आम माण्हू जो बि न लड़णो घुरिजे, त साफ़ ई आहे बेगुनाहे जेकॾहिं हुन ते का चार्ज हुई तव्हांजी त उहा तव्हां फ्रेम कयो। ऐं आउं त चवां थो त हाणे त सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन कमीशन बि ठहियो आहे, हालांकि उन जो अञा को एॾो लाभ न मिलियो आहे। उनखे या त पुलिस पावर ॾिना वञनि या उनखे मैजिस्ट्रेट पावर ॾिना वञनि कमीशन खे। हूअं त थल्ले केरु हाणे उहो ख़त कमीशन जो चेयरमैन लिखी लॻे थो DIG को जवाबु नथो ॾिए, SP अचण लाइ तयारु न आहे, त उनजी का हैसियत कोन्हे, बसि हिकिड़ी फैक्ट्स फाइंडिंग कमीशन जे तौर ते कमु उनजे लाइ बि असेंबली मां बिल उन्हनि खे पास करणो पवंदो, मंज़ूर करणो पवंदो त बाबा कमीशन खे इख्तियार ॾिजे। जी हा, बिल्कुलु। ॾिसो न पूरे पाकिस्तान में असां त जॾहिं बि थींदी आहे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जी मीटिंग थींदी आहे 3-4 महीननि खां पोइ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में, त सिंध खां सवाइ त ॿिए हंधि किथे बि इहा कमीशन न ठही आहे। पर असीं चवंदा ठाही आहे, सुठो थियो आहे, पर उन कमीशन खे बाख़्तियार बनायो त जीअं उहो नतीजो ॾेई सघे। जी हा, ठली जेकॾहिं कमीशन वेठी हूंदी रुॻो फैक्ट्स फाइंडिंग कंदी त उनजो को एतिरो फ़ाइदो कोन्हे। ऐं सहाफ़ियुनि खे, अख़बारी मालिकनि खे, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि इन में, गवर्नमेंट जा अमलदार बि, हिकिड़ी कमीशन ठाहिणु घुरिजे त जेकॾहिं कंहिं सहाफ़ी खां तव्हांखे का शिकायत आहे त उहा शिकायत उन फोरम ते अचे, उन जी छंड छाण थिए त आया इहा सहाफ़ीअ वाकई पंहिंजे कलम जो नाजाइज़ इस्तेमालु कयो या हुन ते जेको इल्ज़ाम आहे उहो ग़लति आहे। त इन जे अचण सां बि हिकिड़ो इहो थींदो त अहिड़ा वाक़िया न थी सघंदा, जंहिंखे कंहिंखे दिलादारी थींदी त लाज़मी हिकिड़ो आउटलेट खुलंदो न, मतिलबु हिकिड़ो चेक इन बैलेंस सहाफ़ी जे मथां लाज़मी हुजो त भई जेकॾहिं तव्हां सां काई ज़्यादती कई बि आहे सहाफ़ी त तव्हां हीउ फोरम मौजूदु आहे, ऐं जेकॾहिं उन फोरम ते वाक़ई बि सहाफ़ी गिल्टी साबित थिए थो, उन ते इल्ज़ाम साबित थिए थो, त उन ते कार्रवाई थियणु घुरिजे। फोरम खां अलावा ॾिसो कानून बि मौजूदु आहे, जेकर सहाफ़ी किथे ग़लति रिपोर्टिंग करे थो त कोर्ट जो दरवाज़ो बि खड़काइनि, उनजे ख़िलाफ़ बि केस दाख़िल थी सघे थो, पर थिए ईअं घटि थो। जी हा, तो लाला साईं वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी लाला रहमान समो साहब सां गुफ़्तगू कईसीं इम्तियाज़ मीर जे हिन बेरहमाणे क़तल, हिन समेत शहीद जान मोहम्मद महर जे क़तल, ॿिया सिंध जे अंदरि जेके नसरुल्ला गॾाणी क़तल थी वियो हुन वाक़िए ते साईं डिघी जदोजहद कई आहे लाला वारनि साईं पंहिंजी यूनियन जे तरफ़ां। असीं वरी कंहिं नए मौज़ूअ ते तव्हां सां गॾु थींदासीं, तेसिताईं पंहिंजी मेज़बान धणी बख़्श बारी जो ॾींदा इजाज़त। सा सलामत, सिंध सलामत।